अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जाके करे तबीब दारू हिन दर्द जा, हणियो से हबीब उखोड़ियो अध करे। भलारे भिटतनी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 सितंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे थो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा वक़्त जे कार वहिंवार में ही दुनिया तरक़ी जूं मंज़िलूं तय कंदी कंदी हाणे वञी जदीद दौर में बीठी आहे। उहो जदीद दौर जिते सॼी दुनिया हिकु टेबल ते अची वई आहे, हिकु मोबाइल में अची वई आहे। तॾहिं बि सिंध जा रहवासी उन दौर में ॼण त जी रहिया आहिनि, जंहिं दौर खे जेकॾहिं उंदाहो दौर सरिजे तॾहिं बि को वधाउ न थींदो। दुनिया तरक़ी जूं मंज़िलूं तय कंदी कंदी अलाए त किथे वञी पहुती आहे, पर सिंध जा रहवासी अॼु बि उहे ई हिणे हाल। पाणी जे निकाल जो मुनासिबु बंदोबस्तु न हुजण जे करे जॾहिं बि बरसातूं अचनि तॾहिं सिंध जा ॻोठनि जा ॻोठ ॿुॾियो वञनि, शहरनि जा शहर पाणी जी लपेट में अचो वञनि, त पोइ तस्वर कयो त पाण तरक़ी जूं मंज़िलूं किथे तय कयूं आहिनि। हिकु ॿोॾ जा दर्द अञा ख़तम ई नथा थियनि त ॿी ॿोॾ मथां अचो कड़कियो पवे। हुक्मरान तोड़े जो दावाऊं कनि था त असां हेतिरा लख घर ठाराए ॾिना आहिनि, पर तव्हां तस्वर कयो हिकिड़े कमरे खे कॾहिं घर बि चइबो आहे छा? सिंध सरकार पारां आलमी इदारनि जे ताउन सां जेके घर तमीर कराए ॾिना विया आहिनि उन्हनि में न त वॉशरूम ठहियलु आहे, न वरी किचन आहे, सिर्फ़ु हिकिड़े कमरे जो घर। हिकिड़े कमरे जे घर खे घर किथे चइबो आहे? अहिड़ो अंधेर भला कंहिं किथे ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो जो हिकिड़े कमरे खे घर चइजे, पर छा कजे, ज़ोर अॻियां ज़ारी आहे। अॼु जे जदीद दौर में माण्हू पीअण जे साफ़ पाणी खां बि महरूम आहिनि। तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं त अञा बि परे रहियूं, पर आख़िर पाणी जेको मिले थो उहो बि ज़हरीलो छो थो बणिजे? सिंध में जेके बि फैक्ट्रियूं या कारखाना कमु करे रहिया आहिनि उन्हनि मां घणनि वटि ट्रीटमेंट प्लांट लॻल ई कोन आहिनि, जितां ज़हरीलो पाणी पीअण जे पाणी सां मिली वेंदो आहे ऐं उहो पाणी इंसानी आबादी जे इस्तेमाल में पिणु ईंदो आहे, जंहिं करे माण्हू बीमारियुनि में वठिजी वेंदा आहिनि। जॾहिं ज़हरीला मादा पीअण जे पाणी सां मिलनि था त उहो पाणी ज़हर बणिजी पवंदो आहे। सिंध में पीअण जो पाणी इंसानी सिहत लाइ केतिरो हानिकार आहे उन बाबति केतिरा ई अभ्यास पिणु थींदा रहिया आहिनि। उहे अभ्यास वक़्तु बे वक़्तु ईंदा रहंदा आहिनि, जिन मां ख़बर पवंदी आहे त जेको पाणी सिंध में वापरायो पियो वञे उहो केतिरनि ई बीमारियुनि जो सबबु थी रहियो आहे। सिंध में पाणी जो सभ खां वॾो ज़रियो सिंधू दरिया आहे, जंहिंमें सॼे मुल्क जो गंदो पाणी शामिलु थींदो आहे ऐं उहो ज़हरीलो पाणी इंसानी आबादी वापराए रही आहे। जॾहिं त सिंधू दरिया खे ॿाहिरो ई वहणु घुरिजे, पर सिंधू दरिया खे हासेकार गंदे नाले में तब्दील कयो वियो आहे। हिकु रिपोर्ट मूजिबि कोटड़ी जे कारखाननि जो ज़हरीलो पाणी इंसानी आबादी वापराए रही आहे, जंहिं करे उतां जा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। ज़हरीले पाणी जे छोड़ ते ॻोठ मांझी बुरफ़त वासियुनि औरतुनि फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ु एहतिजाज पिणु कयो। संदन चवणु हो त पाणी वापराइण सबबु चमड़े जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं थी वियूं आहिनि। ज़हरीले पाणी जो छोड़ रोके फैक्ट्रियुनि में ट्रीटमेंट प्लांट लॻाया वञनि। कुझु अरसो अॻु जस्टिस सलाउद्दीन पंवर जर जे पाणी जे टेरिफ दौरान रिमार्क्स ॾिना हुआ त मिनरल वाटर जूं 800 कंपनियूं आहिनि। ईअं किथे बि न आहे। हिते रुॻो ॿियनि खे इजाज़त ॾिनी वञे। ईंदड़ 2 सालनि में वधीक 5 करोड़ माण्हू मुतासिर थींदा। सॼी सिंध में जर जो पाणी सिहत बख़्श न आहे रहियो, जंहिंखे पाणी कढण जी इजाज़त ॾियणु लोकल टाउन जो इख़्तियार न आहे। आर ओ प्लांट ऐं आर्सेनिक ट्रीट हूंदो आहे। अदालत वाटर बोर्ड ऐं सिंध बोर्ड अथॉरिटी खे निजी कंपनी जो विज़िट करे पाणी जो नमूना जाचण जी हिदायत कई आहे। हीउ हिकु अहम तरीन मामिलो आहे जंहिं ते अदालत हिकु सुठो फ़ैसिलो ॾिनो हो, जंहिंखे साराहिणु घुरिजे। सिंध में पीअण जे साफ़ पाणी ताईं रसाई हर माण्हू जो इंसानी हक़ आहे, जंहिंखे हर हाल में पूरो करणु घुरिजे।
उन करे सिंध हुकूमत खे घुरिजे त उहा पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाए त जीअं अवाम ज़हरीलो पाणी पीअण खां महफ़ूज़ रही सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधु दरिया में वधि खां वधि पाणी छोड़ कयो वञे ऐं फैक्ट्रियुनि जो गंदो पाणी बंदि कयो वञे, छाकाणि त उहो पाणी ज़हरीलो आहे। आम माण्हू लाइ पाणी एतिरो साफ़ हुजणु घुरिजे जो उहो घर जे नलके जो पाणी पी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 4 सितंबर आहे। सिंध जे नामियारे साफ़ी फ़कीर मोहम्मद लाशारी जो जनम ॾींहुं। फ़कीर मोहम्मद लाशारी जंहिं मोहम्मद हसन लाशारी जे घर 4 सितंबर 1951 ते लाड़काणे ज़िले जे तलके वारे जे क़दीम ॻोठ गाजी खुआवड़ में जनम वरितो। प्राइमरी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ मां ऐं मैट्रिक वारे हाई स्कूल मां 1968 में पास कयाईं। हू ॻोठ जो वाहिद माण्हू हो जेको 1968 में बि अंग्रेज़ी अख़बार घुराए पढ़ंदो हो। गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे मां 1972 में BA पास करे सिंध यूनिवर्सिटी मां MA इकनॉमिक्स 1974 में ऐं लाड़काणे मां 1980 में LLB पास कयाईं। शुरूआति में हू उस्ताद थियो पर सियासत में गहरी दिलचस्पी हुजण करे मुदलिल बहस कंदो हो। कुझु वक़्तु हुन अख़बारनि लाइ वारह मां रिपोर्टिंग बि कई, पोइ उतां ई साफ़ी लॾे में लाॻापा शुरू थियसि। शुरू में हुन सियासत ॾांहुं लाड़ो कयो ऐं डॉक्टर अरबाब खुआवड़ सां गॾिजी कमु कयाईं। हुन अख़बारनि में मज़मून लिखणु शुरू कया ऐं माण्हुनि संदसि लिखणियुनि खे घणी मोट ॾिनी। संदसि कलम में हिकु लोच ऐं सोच समायल हुई जेका पढ़ंदड़ खे जल्द मुतासिर कंदी हुई। 1972 में कराची अचण खां पोइ हुन सिंधी अदबी संगत कराची सां बि पाण मल्हायो। 7 साल संगत सां गॾु रहियो ऐं हुन सां गॾु मुख़्तलिफ़ मज़मून कहाणियूं मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में लिखणु शुरू कयाईं। उन दौरान हुन जा मज़मून ऐं लिखणियूं घणियूं मशहूरु थी चुकियूं हुयूं ऐं हाणे हू फ़ेमीम लाशारी तौरु मशहूरी माणे चुको हो। फ़कीर मोहम्मद लाशारी पंहिंजी साफ़ती सरगर्मियुनि जी शुरूआति हिकु उर्दू अख़बार जी रिपोर्टिंग सां कई। उनखां पोइ केतिरनि ई अख़बारनि रिसालनि जो एडिटर न्यूज़ एडिटर रहियो। सहाफ़त में रहंदे फ़कीर मोहम्मद लाशारी जी अदब दोस्ती अदबी ॼाण ॾेह ऐं आलमी हालतुनि ते उबूर खे महसूसु कंदे रोज़ानी अवामी आवाज़ में खेसि चीफ एडिटर मुक़ररु कयो वियो। अवामी आवाज़ में पहुचणु शर्त संदसि एडिटोरियल सिंधी साफ़ जी जान बणिजी विया ऐं हर हिकु संजीदा अदब सियासत जो शऊर रखंदड़ सिंधियुनि महसूसु कयो त अवामी आवाज़ अख़बार बि हाणे सिंधी सहाफ़त में क़ाबिल एतमाद नालो तहरीक ऐं जदोजहद जो ॾेख ॾियणु लॻी आहे। हुन साल 1979 में हिलाल पाकिस्तान में मुलाज़मत कई ऐं साल 1988 में अवामी आवाज़ जो चीफ एडिटर थियो। हुन 800 खां वधीक मज़मून लिखण जो एज़ाज़ हासिलु कयो। अदब में साल 1985 में सघारो हामालिया ऐं हीणा माण्हू धरती जी दांह 1988 सिंध जा सूर ऐं सिंध पीपल्स पार्टी खां जाम सादिक ताईं 1993 जहिड़ा मालूमाती किताब शाया कया। फ़कीर मोहम्मद लाशारी जे अदब जो तजियो कबो त संदसि मज़मून ऐं तक़रीर में फ़लसफ़ो घणो हूंदो, छाकाणि त हू पैसे वारनि अदीबनि वांगुरु ख़्यालनि जी अयाशी न कंदो हो, पर हू हेठिएं क्लास जे हालतुनि खे दुनिया जे इनकलाबनि ऐं फ़लसफ़नि साण मिलाईंदो ॿुधाईंदो हो। तंहिं करे आम पढ़ंदड़ शुरू में संदसि मज़मून आसानी सां न सम्झी सघंदो हो, पर लाशारी उनखे महसूसु कयो ऐं पोइ आम हवाला ऐं तशबीहूं ॾींदो हो। न सिर्फ़ु सहाफ़त पर हुन अदबी मैदान में कहाणियूं बि लिखियूं। उनखां सवाइ हू हिकु बहितरीनु नक़ाद पिणु हो। सहाफ़त में रहंदे हुन जो कलम न कॾहिं रुकियो ऐं न कॾहिं हूअ पाण बि कंहिं ताक़त अॻियां झुकियो। खेसि ख़रीदण जी घणी कोशिशि थी, हुनखे धमकायो वियो, लालचायो वियो, पर संदसि कलम आज़ादु रहियो। हुन सहाफ़त खे जदीद लाड़ा ॾिना, सच जो साथारी रहियो, सदाकत जो पैगाम बहादुरी सां ॾींदो रहियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे लॉन्ग मार्च जे सॾ में सॾु मिलाईंदे फ़कीर मोहम्मद लाशारी डॉक्टर इस्माइल ओडिजो, जगदेश मलाणो ऐं ग़ुलाम कादर पली जो 17 जुलाई 1993 ते लाहौर खां इस्लामाबाद वेंदे पंजाब सूबे जे शहर गुजर खान वटि गाॾी सां हादसे जो शिकार थिया, जंहिंमें इस्माइल ओडिजो ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त जगदेश मलाणो ऐं ग़ुलाम कादर पली जो ज़ख़्मी थी पिया। जगदेश मलाणी बि कुझु ॾींहं खां पोइ वफ़ात करे वियो। खेसि अबाणे ॻोठ गाजी खुआवड़ में दफ़न कयो वियो। संदसि सहाफ़ती मैदान में कयल ख़िदमतनि एवज़ 1995 में हुकूमत पाकिस्तान पारां सितारा इम्तियाज़ सां पिणु नवाज़ियो वियो।
फ़क़ीरमुहम्मद लाशारी बाबति नामियारो साफ़ी रुक सिंधी लिखे थो। सिंधी सहाफ़त में नवां ऐं तरक़ी पसंद लाड़ा मुतारिफ़ कराईंदड़ ऐं सिंध जी सहाफ़त जे मथे जे मोड़ मोहतरम फ़क़ीरमुहम्मद लाशारी खे मरहूम लिखंदे ज़हन भवाटियूं खाए रहियो आहे ऐं दिलि खे हथा समुंड में ॿुॾंदे महसूसु थिए थी। उन करे मां फ़क़ीरमुहम्मद लाशारी खे मरहूम लिखण बदिरां सदा हयात चवां थो। असांखे ख़्वाब ख़्याल में बि कोन हुयो त हीअ मोहबतनि ऐं पंहिंजाइप जूं झोलियूं भरे विरहाईंदड़ शख़्स असांखां ईअं ओचितो मोकिलाए हलियो वेंदो। अञा काल्होकी त ॻाल्हि हुई, हुन सिंधी सहाफ़त जे मैदान में क़दम रखिया, पंहिंजे लाइ अलॻि ई मानाइती जाइ पैदा कयाईं, सिंधी माण्हुनि खे ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ मुहाॾो अटकाइण जी शऊरी वाट ॾसियाईं। सदियुनि खां पीढ़ियल माण्हुनि खे पंहिंजी सघ जो अहसासु ॾियारियाईं, पर जॾहिं संस ख़्वाब ताबीर जे वेझो अचणु लॻा त हुन ॾुखे सफ़र में असांखां बिना मोकिलाणी कई। हिन आदर्शी इंसान सां मुंहिंजी पहिरीं सुञाणप संस लिखणी नज़रिए थी। हिलाल पाकिस्तान जे हफ़्तेवार अदबी मैगज़ीन में संस सिंध जी सियासत अदब सकाफ़त बाबति छपजंदड़ मज़मून ऐं तजिया संस ॾेहां ॾे सुञाणप इंफ़राद जो सबबु बणिया। पर जॾहिं वरी अवामी आवाज़ में खेसि चीफ एडिटर मुक़ररु कयो वियो त हुनजी शऊरी सघ सियासी तजिए निगारी ऐं तनक़ीद जे मैदान में सिंध जे नौजवान नसल जी सूंहें जो किरदारु अदा कयाईं। फ़क़ीरमुहम्मद लाशारी बाबति अल्ताफ़ पीरज़ादो लिखे थो। सिंधी सहाफ़त दरबारियत खां मज़ाहिमत ताईं पंहिंजी तारीख़ में कई लाहा चाढ़ा ऐं हेठायूं मथायूं ॾिठियूं आहिनि, पर जदीद सिंधी सहाफ़त में नित नवां पेशवर रुझान ऐं लाड़ा मुतारिफ़ कराइण जी जॾहिं ॻाल्हि थींदी त उन में फ़क़ीरमुहम्मद लाशारी साहिब जो नालो बि सरे फ़हिरिस्त हूंदो। ईअं चवण बि ग़लति न थींदो त अनवर पीरज़ादे फ़क़ीरमुहम्मद लाशारी ऐं अब्दुर्रहमान नक्काश वारे लॾे सिंधी सहाफ़त जो मुर्गो रुख ई मोड़े छॾियो। संदन किरदार ऐं प्रोफेशनल कमिटमेंट जे करे ई सिंधी सहाफ़त ॻाढ़े जमादार खे चंड जहिड़ो पुट जाव वारी दरबारी रुझान मां निकिरी पेशेवर गैर जानबदार तहक़ीक़ी मालूमाती ऐं मज़ाहिमती सहाफ़त जे दौर में दाख़िल थी। सो फ़क़ीरमुहम्मद लाशारी साहिब जिन जी टही सिंधी सहाफ़त में जेके रिवायतूं क़ाइमु कयूं, तंहिंजो ई नतीजो आहे जो सिंधी अख़बारनि बिना कंहिं डप डाव ऐं कंहिंजे दाबे में अचण जे टंडे बहावल वारो केस विढ़ियो ऐं अॼु ताईं सिंध जे नाणे ऐं पाणी जहिड़नि ॿरंदड़ मसइलनि ते ॼमी बीठल आहे। न रुॻो एतिरो, पर उन दौर में सहाफ़ती केडर तयारु करण जो कम बि तेज़ी सां अॻिते वधियो। सिंधी सहाफ़त हूं त क़दीम तारीख़ रखे थी, पर सहाफ़ती असूलनि ते रहंदे किरदारु अदा करण वारो सहाफ़ती ट्रेंड हक़ीक़त में थियो त हिलाल पाकिस्तान वारे दौर खां शुरू, पर उन ओज अवामी आवाज़ अख़बार निकिरण खां पोइ माणियो। सो अॼु बि सिंधी प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया इदारनि में जेके सीनियर दोस्त डेस्क ते तोड़े फील्ड में कमु कंदे नज़र अचनि था, तिन जी अक्सरियत बि उन टही सां तालुक़ु रखे थी, जंहिं टही खे फ़क़ीरमुहम्मद लाशारी, अनवर पीरज़ादे ऐं अब्दुर्रहमान नक्काश वारे लॾे सहाफ़ती सिख्या ॾेई तयारु कयो हो। मूं पंहिंजो सहाफ़ती सफ़र बि जनवरी 1993 में जागो अख़बार में प्रूफ रीडर तौरु शुरू कयो हो। उन वक़्तु अख़बार जो एडिटर फ़क़ीरमुहम्मद लाशारी हो, आऊं ऐं गोज़े जो सिकायल मलाह, जंहिंखे बि तंहिं वक़्तु जागो में ॾींहं जी शिफ्ट वारे इंचार्ज हमसफ़र गाॾी प्रूफ रीडर रखायो हो। ॿिए ॾींहं वारी शिफ्ट में प्रूफ रीडर हूंदा हुआसीं। सिकायल जीअं त सिज लहण खां अॻु ड्यूटी करे हलियो वेंदो हो, तंहिं करे प्रूफ जे ग़लतियुनि जो शाम जो देरि सां जेकॾहिं फ़क़ीर साहिबु कंहिंखां पुछाणो कंदो हो त उहो मां ई हूंदो हुउसि। हर शइ खे प्रोफेशनल अंदाज़ में ॾिसंदो हो ऐं बारीक बीणी सां रिपोर्टिंग खां वेंदे एडिटोरियल पेज ताईं ते अकाबी अखि रखंदो हो। अॼु बि यादि आहे त हिकु भेरे सम्झाणी ॾींदे चयो हुअईं त प्रूफ रीडिंग ई असल में अख़बार जो इंतिहाई ॾुखियो ऐं हसास कमु आहे। अख़बार केतिरी बि बहितरीनु छो न हुजे, पर जे ग़लतियुनि सां भरियल हूंदी त केरु पढ़ंदो। फ़क़ीर साहिबु जीअं त हिकु कमिटेड सहाफ़ी ऐं लेखक हो, तंहिं करे अख़बार जे हर शोबे खे पंहिंजे अंदाज़ सां ॾिसंदो, परखींदो ऐं परोड़ींदो हो। मूं जीअं चयो त फ़क़ीर साहिब वारे जेके सिंधी सहाफ़ी सेखारे तयारु कया, उहे न रुॻो सिंधी मीडिया पर अंग्रेज़ी उर्दू मीडिया में बि वञी ज़िम्मेवारियूं निभाईंदा रहिया। सो अॼु तव्हांखे सिंधी सां गॾु गॾु पूरे मुल्क, ख़ासि करे सिंध जी राजधानी कराची में सिंधी अंग्रेज़ी तोड़े उर्दू मीडिया में जेके सीनियर सिंधी सहाफ़ी कमु कंदे नज़र अचनि था, से फ़क़ीर साहिब वारनि जी टही वारे दौर में ठपे तयारु थियल नज़र ईंदा। ज़ियाई अमृत खां पोइ सिंधी सहाफ़त में घणो करे खाबी धुर जो पढ़ियो लिखियो लॾो अची शामिलु थियो हो, जिन जो मुल्की इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि खे ॾिसण ऐं उन्हनि जी अहमियत खे परखण ऐं सम्झण जो पंहिंजो अंदाज़ हो।
नज़रे सां कमिटेड आदर्शी ऐं उसूल परस्त हुअण सबबि हुननि उहे लाड़ा सिंधी सहाफ़त में बि मुतारिफ़ कराया ऐं पंहिंजे लिखण जे ज़रिए सिंध जो केस बि विढ़ंदा रहिया त सिंधी माण्हुनि खे बि ॿुधायूं त दुनिया में छा पियो वहे वापरे या दुनिया केॾांहुं पई वञे। पंहिंजे पेशे सां इंतिहा जी हद ताईं सचो हुअण सबबि बग़ैर कंहिं डप डाव जे दलेरी सां पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे लिखण जे ज़रिए पेश कंदा हुआ। जॾहिं सिंध फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जहिड़े कमिटेड पुट जी सालगिरह मल्हाए पई त सिंधी सहाफ़त लाज़मी बणिजे थो त उहे पंहिंजे किरदार ते नज़रसानी कनि त छा उहे उन्हनि पेशेवर उसूलनि ते अमल पेरा आहिनि जिन जा बुनियाद फ़क़ीर मोहम्मद लाशारी वारी साफ़ी टही विधा हुआ। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझ कोटनि कॾहिं राही ऋण जा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। इहो बि सदियुनि जहिड़ो सच आहे त कुदरती आफ़तूं ग़रीबनि लाइ तबाही अमीरनि लाइ वापार थींदियूं आहिनि। इन समूरी सूरत हाल ते प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान लिखे थो। PDMA जी रिपोर्ट मूजिबि ताज़नि ॿोॾनि दौरान 400 माण्हू फ़ौत ऐं 180 खां वधीक ज़ख़्मी थिया। उन्हनि अगनि अखरनि में गिलगित ऐं कश्मीर में फ़ौत थियल माण्हुनि जी ॻणप शामिल ई न आहे। हिननि अगनि पोयां समय घराणा आहिनि जेके यतीमनि में बदिलजी विया। औरतूं बेवा थी वियूं ऐं ॿार मासूमियत सां उहो सवाल कंदा रहिया त पाणी उन्हनि लाइ मौत जो पैगाम छो आंदो। सभ खां अलमनाक सूरतहाल ज़िले बोनीर जी आहे जिते 225 माण्हू फ़ौत थिया। शांगला में 37, मासेरा में 24, बाजोड़ में 21, सवात में 16, लुअरदेर में 5 ऐं बटग्राम में 3 ज़िंदगियूं ख़तमु थी वियूं। हीअ रुॻो अॻु न पर इज्तमाही अलमियुनि जूं कहाणियूं आहिनि। 15 अगस्त ते आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे केतिरनि ई इलाइक़नि में बादल फाटण, तूफ़ानी बरसातनि, आसमानी बिजली किरण ऐं नदी नालनि में तुग़यानी हिकु अलमनाक मंज़रनामो तख़लीक़ कयो। दर्जने ॻोठनि जो राब्तो कटिजी वियो। ज़मीन जी कटाई घरनि ऐं पोखियल ॿनियुनि खे ॻिही वई ऐं पहाड़ी वहकरनि इंसानी बस्तियुनि खे ॿोड़े छॾियो। ॻोठनि जा ॻोठ वजूदनि में ग़ाइब थी विया। PDMA मूजिबि सूबे में 339 घर मुतासिर थिया जिन मां 106 मुकमिल तौरु डही पट थी विया ऐं 233 जुज़वी तौरु तबाह थिया। इहे उहे कचा घर हुआ जेके महिनत कशनि सालनि जी महिनत ऐं क़ुर्बानीनि सां ठाहे बीहारिया हुआ। हिकु मज़दूर पंहिंजी धीअ जी शादी लाइ ठाहियल कमिरो वञाए वेठो। हिकु हारी सालनि जी ॻरियल पैसनि सां ठहियल छत वञाए छॾी। हीअ तबाही रुॻो दीवारनि छतियुनि जी न पर ख़्वाबनि उमेदनि जी बि आहे जेका सभु असांजे अखियुनि अॻियां आहे। ग़रीब हारी ऐं ॻोठाणे पंहिंजूं हयातियूं ॿार ऐं छत वञाई पर ॿिए पासे हीअ आफ़तूं हुकूमत ठेकेदारनि ऐं जोज़ लाइ कारोबारी मुखिया बणिजी वियूं आहिनि। रिलीफ जे नाले में ईंदड़ टेंट, तरपाल ऐं इमदादी सामान जा ठीका अरबनि में मिलनि था। मुतासिरनि ताईं पहुचण खां अॻु ई घणो सामान विकिरो या ज़ख़ीरे अंदोज़ी जे वर चढ़ियो वञे। इमदादी फंडनि ते कमीशन माफ़िया सरगर्म थी वञे थी। हिकु पासे माण्हू मरनि था त ॿिए पासे वापारु उभरे थो। PDMA ऐलान कयो आहे त मुतासिर इलाइक़नि ॾांहुं 89 ट्रकूं इमदादी सामान जो मोकिलियूं वियूं आहिनि जंहिंमें टेंट, बिस्तरा, किचन सेट, तरपाल ऐं रोज़ानी इस्तेमाल जूं शयूं बि शामिल आहिनि। सूबे जी हुकूमत 800 मिलियन रुपया जारी कया आहिनि जिन मां 500 मिलियन रुपया रुॻो बोनीर लाइ मख़सूस कया विया आहिनि। काग़ज़नि ते उहे ऐलान दिलकश आहिनि पर हक़ीक़त इहा आहे त उहा इमदाद घणी देर पा न आहे। हीअ रुॻो आर्ज़ी मरहम आहे, मुस्तक़िल इलाज न। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे जेके मौसमियाती तब्दीली खां सभ खां वधीक मुतासिर आहिनि। ग्लेशियरनि जी तेज़ी सां ॻरण, 19 बरसातनि ऐं बादल फाटण जहिड़नि वाक़िअनि ख़तरे खे घणो वधाए छॾियो आहे पर हुक्मरान लाइ हीउ मौज़ूअ रुॻो आलमी कॉन्फ्रेंसनि में तक़रीरनि ताईं महदूद आहे। न ड्रेनेज सिस्टम बहितर थिए थो न ई ज़मीन जी कटाई खे रोकण लाइ क़दम खंया वञनि था। मार्क्स चयो हो त सरमाएदारी निज़ाम रुॻो मुनाफ़े खे ॾिसे थो, इंसान खे न। अॼु पाकिस्तान में साॻियो ई थी रहियो आहे। ॿेलनि जी कटाई, पहाड़नि जी बेदरीग खोटाई ऐं दरियाउनि जे किनारे ते ग़ैर क़ानूनी तइमीरनि सबबि गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में ग्लोबल वार्मिंग जा बदतरीन नतीजा ज़ाहिर थिया आहिनि। कुझु माहिरनि जो चवणु आहे त पहाड़नि ते बारूद जे लगातार इस्तेमाल सां ग्लेशियर वक़्त खां अॻु ॻरण लॻा आहिनि जंहिं करे गिलगित जा
मैदानी इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त हिन इलाइक़नि में दरियाउनि जे किनारनि सां गॾु होटल तइमीर थिया ऐं केतिरनि नयनि आबादियुनि खे पाणी जे कुदरती रस्तनि ते अॾियो वियो। हुक्मरान पार्टियुनि जा अॻुवान, सालनि खां अपोज़िशन में वेठल सियासतदान, ब्यूरोक्रेट ऐं बिल्डर माफ़िया पंहिंजे मुफ़ादनि लाइ हीअ तइमीरातूं करायूं। जॾहिं 2022 में दरिया सवात, मेगुरा ऐं ॿियनि इलाइक़नि में तबाही मचाई हुई त उन वक़्तु चयो वियो त दरियाए काबिल जे किनारे ते होटलनि जी तइमीर उनजी ज़िम्मेवार आहे। पर होटल मालिकनि वटि लाॻापियल डिप्टी कमिश्नर जे तस्दीक थियल इजाज़तनामे जी मौजूदगी पिणु हुई। उन्हनि अदावतनि खे नामालूम सबबनि करे अञा ताईं ख़तमु न कयो वियो। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ बि पंहिंजे ख़ैबर पख्तूनख्वा जे दौरे दौरान दरिया सवा जे किनारे ते तइमीर थियल होटलनि ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो हो त 2020 जी ॿोॾि खां सबक़ु न सिखियो वियो। अॻु PTI हुकूमत बिलियन-ट्री मुहिम शुरू कई हुई, पर नाक़दनि जो चवणु आहे त उन मुहिम जा नतीजा मुफ़ीद न निकिता। माहौलियाती माहिर चवनि था त उन्हनि इलाइक़नि में टिम्बर माफ़िया सभ खां वधीक मज़बूत आहे। हर सीज़न में लखें वण कटे उन जी काठी मुल्क जे टिम्बर मार्केटनि में पहुचाई वञे थी। इल्ज़ाम इहो बि आहे त तहरीक इंसाफ़ जी ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जा वज़ीर हिन टिम्बर माफ़िया जे अॻुवाननि में शामिल हुआ। जेतोणीकि केतिराई भेरा हिन इल्ज़ाम जी तरदीद कई वई आहे, पर माहौलियाती माहिर मौजूदा तबाही जो ज़िम्मो वणनि जे कटण ते था विझनि। माहौलियात वारे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर मुसद्दक़ मलक जो चवणु आहे त आलमी अङनि अखरनि मूजिबि पाकिस्तान उन्हनि 8 मुल्कनि में शामिल आहे जेके ग्लोबल वार्मिंग खां सभ खां वधीक मुतासिर आहिनि। पर न अमेरिका ऐं नई यूरोपीय मुल्क पाकिस्तान जी मदद लाइ तयारु आहिनि, न वफ़ाक़ी ऐं नई सूबाई हुकूमतनि जी पहिरीं तरजीह ग्लोबल वार्मिंग आहे। हिन सॼी सूरत हाल में कार्ल मार्क्स जो इहो कौल सही साबित थिए थो त आफ़तूं ग़रीब लाइ तबाही ऐं अमीरनि लाइ वापारु थियनि थियूं। हीअ जुमिला रुॻो फ़लसफ़ियाणी मुशाहिदे ते ॿधल न आहिनि, पर सदियूं गुज़रण बावजूदि हिकु हक़ीक़त आहिनि। शुरूआती तारीख़ खां अॼु ताईं हर कुदरती आफ़त उहो ॾेखारियो आहे त उनजो बार ग़रीब आवाम ते अचे थो, जॾहिं त अशराफिया ऐं सरमाएदार तबिका उन्हनि आफ़तनि खे नवनि मुमकिन ऐं वापार में बदिलाए छॾीनि था। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कालाबाग डैम जे हामिन ॾांहुं जे नाले सां हाशिर इरशाद लिखे थो, असांजा अक्सर बुज़ुर्ग इहो सम्झनि था त असां हर साल तमामु घणो पाणी ज़ाया करियूं था। जेकॾहिं कंहिं तरह उनखे बचाए सघिजे त असांजा सभु दर्द दूर थी वेंदा ऐं उनजो वाहिद हल कालाबाग, मंडा या भाषा जहिड़नि मेगा प्रोजेक्टनि जी सूरत में मौजूदु आहे। उन ॻाल्हि खां इनकार मुमकिन न आहे त पाणी जो बहिरान आहे ऐं उहो सख़्तु आहे। कुझु सालनि में शायदि असां ॾुकार जो मुंहुं ॾिसी रहिया हूंदासीं, पर उन सिलसिले में जेकॾहिं कुझु मुग़ालता दूर कया वञनि त शायदि बहितरीअ जी कंहिं अहिड़ी सूरत ॾांहुं क़दम खणणु मुमकिन थिए जेका सिर्फ़ु ख़्याली पुला ऐं रुञ जहिड़ियुनि अजायनि ख़ुशफ़हमियुनि ते मुश्तमिल न हुजे। मूंखे यादि आहे त नंढपिण में पाकिस्तान जे इतिहास किताब जो हिकु बाब दरियाउनि बाबति हो ऐं उते ॿोॾि जो ज़िक्र कुझु हिननि लफ़्ज़नि में हो त ॿोॾि पाण सां गॾु ज़रख़ेज़ मिटी खणी अचे थी जेका हेठिएं पंजाब ऐं सिंध जे मैदान जी पैदावारी सलाहियत में वाधारो करे थी। जीअं जीअं वॾा थियासीं असां 3 या 4 दर्जे जो उहो सबक़ु विसारे छॾियो त ॿोॾियूं सिर्फ़ु तबाही आणींदड़ न आहिनि, पर ख़ुशहाली जी ज़मानत बि आहिनि। ॿोॾि जे पाणी खे रोकणु मक़सदु न आहे, उनजो ॾाप सां इंतिज़ाम असलु मक़सदु आहे। सिंध जो आबादगार इन ॻाल्हि सबबु ॾुखारो आहे त तरबेला ऐं मंगला न रुॻो संदसि ज़मीन जे हिसे जो पाणी खसियो, पर उहा सिल्ट ऐं मिटी बि खसे वरिती, जंहिंसां संदसि ज़मीन जी ज़रख़ेज़ी वाबिस्ता हुई। सिंध जी पुछड़ जे अक्सर ज़मीननि जे बंजर थियण में उन ॻाल्हि जो बि दख़ल आहे। उन करे हू सिंध में ठहंदड़ कंहिं बि नए डैम जे ख़िलाफ़ु उथी बीहे थो। कोटड़ी बैराज खां हेठि ज़मीननि जी पैदावारी सलाहियत मुसलसल घटिजी रही आहे। पाणी जी खोट पंहिंजी जाइ ते आहे। असांजो पूराओ असांजो नहरी निज़ाम नथो करे सघे, पर सिंधु जे किनारनि वारी ज़मीन ते ज़रख़ेज़ मिटी जी फ़राहमी ऐं विछाइण जो अमल बि इंतिहाई वॾियुनि ॿोॾियुनि वारनि ॾींहंनि में थींदो आहे, न त उनखां सवाइ उहो नाहे थींदो। ऐं जीअं त उहे ॿोॾियूं साल में हिकु भेरो ऐं कॾहिं कॾहिं 2 सालनि खां 3 सालनि में हिकु भेरो अचनि थियूं, उन करे उन्हनि लाइ कयल इंतिज़ामनि में बि का बाक़ाइदगी नाहे। दरियाई बंदनि जो वाहिद फ़ाइदो इहो मालूम थो थिए त उन सां ठेकेदारनि जी रोज़ी वाबिस्ता आहे।
तंहिं करे उन्हनि जो टुटणु ठहणु ठही टुटणु माली मुफ़ाद माण जो हिकु बहानो बणियलु रहे थो। हिकु मशहूरु कालमनिगार जेको हिकु ॿिए मशहूरु कालमनिगार जो पुटु बि आहे, कुझु अरसो अॻु पंहिंजे कालम में इहो इंकशाफ़ कयो हुअईं त पाकिस्तान में पाणी जो को बुहरान न आहे। असांखे सिर्फ़ु इहो करिणो आहे त जेके 21 मिलियन एकड़ फुट पाणी असां हर साल समुंड जी नज़र करियूं था उनखे बचाए वठूं। पोइ रावी चैन लिखंदो, असां इहो त ॿुधाइण खां क़ासिर आहियूं त उहे अंग अखर कहिड़ी दरसगाह मां खे नथा थिया, पर असांखे ख़बर आहे त समुंड में पाणी छॾण खे ज़ियान तस्वर करण वारो नज़रियो असां वटि क़बूलियत माण जी सनद रखे थो त अचो त उनजो जाइज़ो हक़ीक़तनि ऐं साइंस जी रोशनी में वठूं। हिकु फितरी माहौल या इकोसिस्टम में दरिया जो पाणी हमेशह समुंड में किरे थो। कुदरत जे निज़ाम में उहो पाणी जो सियान न आहे, बल्कि माहौलियाती बका जी हिकु ॿी ज़मानत आहे। पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ ओशियानोग्राफी जे मूजिबि पाकिस्तान जे दरियाउनि मां समुंड में पाणी जो घटि में घटि इख़राज 10 मिलियन एकड़ फुट हुजणु घुरिजे। 1991 में थियल पाणी ठाह में सरकारी तौर ते बि तय कयो वियो हो त कोटड़ी खां हेठि एतिरो पाणी लाज़मन छॾियो वेंदो। उनखां घटि इख़राज ते माहौल ते जेके असर मुरतब थियनि था उनजो जाइज़ो वठण लाइ हिकु इबियास 2014 में ऐं ॿियो इबियास 2016 में कयो वियो। उहो इबियास पढ़ण सां कननि मां दूंहों निकिरणु लॻंदो। समुंड में दरियाई पाणी जे छोड़ में घटिताई जो हिकु नतीजो इहो निकिरे थो त दरियाउनि जी आंदड़ सिल्ट ऐं मिटी साहिलनि ताईं नथी पहुची सघे। आम हालतुनि में उहा मिटी ऐं सिल्ट समुंड जे कटाव जे ख़िलाफ़ु हिकु फितरी रुकावट जो कमु करे थी ऐं उनजे करे ज़मीनी एराज़ी में साल बे साल वाधारो थींदो रहे थो। पाकिस्तान में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उहो पाणी जो छोड़ सभिनी ॿोॾियुनि जे बावजूदि 10 मिलियन एकड़ फुट खां तमामु घटि आहे। उनजो नतीजो इहो निकितो आहे त हिकु इंतिहाई मुहतात अंदाज़े मूजिबि गुज़िरियल कुझु सालनि में 10 लख एकड़नि खां वधीक ज़मीन समुंड गड़काए चुको आहे। केतिरनि ई हंधनि ते समुंड जो सालियानो कटाव केतिरनि हज़ार एकड़नि खां बि वधीक आहे। दरियाउनि जे ताज़े पाणी में समुंड जे खारे पाणी जी पहुच साहिलनि खां 100 किलोमीटर अंदर ताईं मुशाहिदे में आई आहे, जंहिंजे करे दरियाउनि में मौजूदु मच्छियुनि ऐं ॿियनि जानदारनि जो तक़रीबन ख़ात्मो थी रहियो आहे। ज़मीन जे हिन हेॾी वरी नुक़सान ते ॻाल्हि ख़तमु नथी थिए, मसइलो उनखां बि घणो गंभीर आहे। पाकिस्तान में माहीगीरी जी सनत ई असांजे खाधे जो हिकु अहम जुज़ो जेको सामूंडी जीवत ते मुश्तमिल आहे, उनजो 80% उन इलाइक़े ते मुनहसर आहे जिते सिंधू दरिया समुंड सां मिले थो। दुनिया में आबी जीवत जो मर्कज़ उहो इलाइक़ो हूंदो आहे जिते ताज़े पाणी जे खारे पाणी में मिलण सां नमकियात जो हिकु बहितर तवाज़ुन क़ाइमु थिए थो। अॼुकल्ह असां वटि उहो तवाज़ुन तक़रीबन अणलभ आहे। उनजे करे हिन इलाइक़े जी सामूंडी जीवत में तमामु घणी घटिताई वाक़िअ थी आहे। माहीगीरी जी सनत ते उनजा ख़तरनाक असर पिया आहिनि ऐं अंदाज़ो आहे त ईंदड़ कुझु सालनि में सामूंडी जीवत हिन इलाइक़े में वॾे पैमाने ते घटिजी वेंदी। उन सां मुल्की मईशत ऐं असांजे ग़िज़ाई वसीलनि ते केतिरो मनफ़ी असरु पवंदो उनजो अंदाज़ो आसानी सां लॻाए सघिजे थो। माहौलियाती अदम तवाज़ुन जी हिकु ॿी निशानी तमर जे ॿेलनि जो ख़ात्मो आहे। गुज़िरियल कुझु सालनि में हुकूमती सतह ते उन्हनि ॿेलनि खे बचाइण जूं मुसलसल कोशिशूं बि इहो ॿुधाइण लाइ काफ़ी आहिनि त उहे ॿेला हिन वक़्तु पंहिंजी बका जी आख़िरी जंग विढ़ी रहिया आहिनि। तमर जा ॿेला दुनिया में तमामु अहम सम्झा वञनि था। उन्हनि ॿेलनि जे करे दरिया मां ईंदड़ पाणी सुस्त थिए थो। उहे उन पाणी लाइ हिकु छाणी जो कमु कनि था। सिल्ट ऐं मिटी जी साहिल ते हिकु फितरी तय उन्हनि तमर जे ॿेलनि जे करे क़ाइमु थिए थो। सोनामी ऐं सामूंडी तूफ़ान जे वक़्तु उहे ॿेला हिफ़ाज़ती दीवार जो कमु कनि था। उन्हनि ॿेलनि जी मौजूदगी में समुंड जो कटाव नथो थिए ऐं आबादी जोगी ऐं ज़रख़ेज़ ज़मीन महफ़ूज़ रहे थी। पाकिस्तान में तमर जे ॿेलनि जी एराज़ी 1 लख एकड़नि खां बि घटि रहिजी वई आहे, जेका कंहिं ज़माने में 14 लख एकड़नि खां बि वधीक हुई। ज़हरीलो सनती मवाद ऐं वणनि जी गैर क़ानूनी कटाई बि उन्हनि सबबनि में शामिलु आहे जिन जे करे उहे ॿेला घटिजी रहिया आहिनि। पर बुनियादी सबबु सिंध तास जे दरियाई वहिकरे में ईंदड़ घटिताई आहे, जेका वधीक डैम ठाहिण जी सूरत में अञा घटिजंदी वेंदी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हाशिर इरशाद जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन